ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत लियारी में नव गैर महफ़ूज़ इमारतुनि खे ख़ाली कराए छॾियो। गैर महफ़ूज़ नव इमारतुनि खे ख़ाली कराए वियो। हिक जे ड्राहिण जो कमु जारी आहे। शहर जे लिना मेमण जो चवणु आहे सिंध जो वॾो वज़ीर अॼु आला सतही इजलास जी सदारत कंदो। इजलास में ज़बून हाल इमारतुनि ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वेंदी। मुतासिर ख़ानदाननि खे माली इमदाद लाइ 3 महीननि जो भाड़ो ॾिनो वेंदो। सीनियर वज़ीर जो चवणु आहे SDCA जे नए DG ऑफिसरनि खे 15 ॾींहनि अंदरि असासा जमा कराइण जो हुकुम ॾिनो आहे। गैर क़ानूनी इमारतुनि जी अॾावत ऐं तहफ़ुज़ में मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। सिंध हुकूमत इलेक्ट्रिक पॉलिसी 2024 ईंदड़ महीने मुतारिफ़ कराए रही आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? शकीलिना मेमण पंहिंजे बयान में चयो आहे त सिंध जो वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि अॼु आला सतही इजलास थींदो। इजलास में ॿुधायो वेंदो त सिंध हुकूमत लियारी में जेके नव गैर महफ़ूज़ इमारतूं आहिनि उन्हनि खे ख़ाली करे छॾियो आहे। जॾहिं त 9 इमारतूं ख़ाली कयूं आहिनि, हिक खे ड्राहे वियो आहे। ॿिए तरफ़ सीनियर सूबाई वज़ीर शकीलिना मेमण ही चयो आहे त इजलास में ज़बून हालत जेके इमारतूं आहिनि उन्हनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वेंदी ऐं मुतासिर ख़ानदाननि जी जेको आहे इमदाद पिणु कई वेंदी आहे। उन्हनि खे 3 महीननि जो जेको आहे भाड़ो ॾिनो वेंदो। सूबाई वज़ीर इहो पंहिंजे बयान में चयो आहे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे नए DG ऐं ऑफिसरनि खे 15 ॾींहनि अंदरि पंहिंजा जेके असासा आहिनि उहा जमा कराइण जो हुकुम ॾिनो आहे। ॿिए तरफ़ सूबाई वज़ीर इहो बि चयो आहे त गैर क़ानूनी इमारतुनि जी अॾावत ऐं तहफ़ुज़ में मुलविस जेके अमलदार आहिनि उन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। सूबाई वज़ीर इहो बि चयो आहे त सिंध हुकूमत खे इलेक्ट्रिक पॉलिसी 2024 ईंदड़ महीने में मुतारिफ़ कराए रही आहे। सूबाई वज़ीर इहो बि चयो आहे त सनती तरक़ी खे हथी वठाइण जे लाइ नूरियाबाद ऐं दाबे जी ज़ोन में बिजली फ़ी यूनिट 8 रुपया रियायत 18 रुपया रियायत ॾिनी वई आहे। ॿिए तरफ़ सीनियर सूबाई वज़ीर इहो बि चयो आहे त माहौली तहफ़ुज़ बाबति एजेंसी समुंड में गंदो पाणी उछलाइण ख़िलाफ़ क्रैक डाउन जो हुकुम ॾिनो आहे। समुंड में गंदो पाणी छॾण ते जेको आहे टीमुनि खां 48 कलाकनि अंदरि रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सीनियर सूबाई वज़ीर इहो बि चयो आहे त यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन सिंध मां 800 खां वधीक मुलाज़िमनि खे फ़ारिग़ कयो वियो आहे। अदालती हुकूमत बावजूद बि जेको यूटिलिटी स्टोर जा मुलाज़िम आहिनि उन्हनि खे बहाल न आहे कयो वियो। सीनियर सूबाई वज़ीर इहो बि चयो आहे त जेके मुलाज़िम आहिनि उनखे जल्द बहाल कयो वञे। ॿिए तरफ़ नेपरा के इलेक्ट्रिक ऐं ॿियूं जेके कंपनियूं आहिनि उनखे हिदायत कई वई आहे त मई 2025 दौरान जेके सार्फ़ीन आहिनि उनखां जेके वधीक बिल वसूल किया विया उन्हनि जी बि रक़म वापसि कई वञे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।